नाज़रीन, भांसिदाबाद टाउन कमेटी के बिन वार्डन ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। तफ़सील रहे निज़ामुद्दीन गंभीर जी। निज़ामुद्दीन, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ज़िले जामशोरे में जे सिर्फ़ भांसिदाबाद टाउन में बिन वार्डन में जेका इलेक्शन वारो अमल हो अमल शुरू आहे। मां तव्हांखे ॿुधायां, हिते वार्ड 1 ते ऐं वार्ड 5 ते ज़मीनी इलेक्शन थी रही आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां, वार्ड 1 ते पीपी पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल करीम मेमन, एसयूपी उम्मीदवार अली रज़ा चन्ना विच में मुक़ाबिलो थींदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वार्ड 1 में 1507 वोट रजिस्टर आहिनि, जंहिंमें मर्द वोटर जो तादाद 882 ऐं औरतुनि जो वोटनि जो तादाद 650 आहे। वधीक मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिते भांसिदाबाद टाउन में वार्ड नंबर 2 आहे जेको 5, वार्ड नंबर 5 ते उम्मीदवार अब्दुल बासित मेमन ऐं एसयूपी उम्मीदवार मोहम्मद सफ़र बंद जिन जे विच में मुक़ाबिलो नज़र अची रहियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां, हिते हिकु आज़ाद उम्मीदवार सरवर शोरो पिणु मैदान में लथल आहे। वार्ड 5 में टोटल रजिस्टर वोट तव्हांखे मां ॿुधायां त हुननि जो तादाद 1467 आहे ऐं मर्द हिन वार्ड में 801, औरत 604 वोट रजिस्टर आहिनि। वधीक मां तव्हांखे इहो ॿुधायां त वार्ड 1 ते गुज़ियर तौल हिकु पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई, जेका सरकारी अस्पताल भांसिदाबाद में क़ाइमु कई वई आहे। ऐं वार्ड 5 ते बि पोलिंग स्टेशन जेका गवर्नमेंट मिडिल प्रोजेक्ट स्कूल मेन प्राइमरी स्कूल में क़ाइमु थियल आहे। वार्ड 1 ते टोटल 4 पोलिंग बूथ, वार्ड 5 ते 5 पोलिंग बूथ ठाहिया विया आहिनि। ऐं इलेक्शन जे सिलसिले में एसएसपी जामशोरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़ सांगा जी सरबराही में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां, हिते सिक्योरिटी जे लाइ 3 डीएसपी ऐं 5 एसएचओ ऐं 1 इंचार्ज पेवर ऐं ॿिया केतिरा ई पुलिस एहलकार मौजूदु आहिनि। तक़रीबन 300 सिक्योरिटी एहलकार मौजूदु आहिनि। तालके सेवण जे समूरनि थाननि जी पुलिस नफ़री पिणु भांसिदाबाद में मुक़ररु कई आहे। जी निज़ामुद्दीन, अवां जी महिरबानी।